सिंध हाई कोर्ट छवीं आइनी तरमीम खिलाफ दाख़िल दरख्वास्त रद्द करे छॾी। जॾहिं तरमीम थी नाहे त अदालत मुदाख़लत कीअं करे सघे थी। चीफ जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी जो इहो चवणु आहे। तरमीम खां अॻु कीअं अंदाज़ो लॻायो वञे त तरमीम कानून मौजिब आहे या न। आइनी तरमीम जो मसवदो असेंबली में आंदो वियो आहे। असेंबली में वेठल 24 करोड़ अवाम जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। चीफ जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी जो चवणु आहे आइनी तरमीम अवाम जे हक़नि ख़िलाफ़ आहे ऐं अदलिया ते हमलो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रही सिंध हाई कोर्ट छवीं आइनी तरमीम ख़िलाफ़ दाख़िल दरख्वास्त रद्द करे छॾी आहे। जॾहिं तरमीम थी ही नाहे त अदालत मुदाख़लत कीअं करे सघे थी। चीफ जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी जो चवणु आहे तरमीम खां अॻु कीअं अंदाज़ो लॻायो वञे त तरमीम कानून मौजिब आहे या न। आइनी तरमीम जो मसवदो असेंबली में आंदो वियो आहे। असेंबली में वेठल 24 करोड़ अवाम जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। आइनी तरमीम अवाम जे हक़नि ख़िलाफ़ ऐं अदलिया ते हमलो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट छवीं आइनी तरमीम ख़िलाफ़ दाख़िल दरख्वास्त रद्द करे छॾी। जॾहिं तरमीम थी नाहे त अदालत मुदाख़लत कीअं करे सघे थी। चीफ जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी इहे रिमार्क्स ॾिना। तरमीम खां अॻु कीअं अंदाज़ो लॻायो वञे त तरमीम कानून मौजिब आहे या न। आइनी तरमीम जो मुसवदो असेंबली में आंदो वियो आहे। दरख्वास्त गुज़ार जो इहो चवणु हुयो असेंबली में वेठल 24 करोड़ अवाम जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। चीफ जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी इहे रिमार्क्स ॾिना। आइनी तरमीम अवाम जे हक़नि जे ख़िलाफ़ ऐं अदलिया ते हमलो आहे। इब्राहिम सैफुद्दीन एडवोकेट जो इहो चवणु हुयो तरमीम खां अॻु मुसवदो बार काउंसिल्स ऐं वकीलनि जी तंज़ीमुनि ॾाढो बहस लाइ आंदो वञे। दरख्वास्त गुज़ार जो इहो मौक़िफ़ हुयो बार काउंसिल्स ऐं बार एसोसिएशन्स वटि मुसवदो जमा कराइण जो हुकुम कहिड़े कानून तहत ॾियूं। चीफ जस्टिस जो इहो चवणु हुयो 3-4 लाइन लिखी दरख्वास्त दाख़िल कराए पोइ अख़बारुनि में ख़बर छपजण जो इंतज़ारु कंदा आहियूं। चीफ जस्टिस पारां इहो चयो वियो सुप्रीम कोर्ट जी 15 रुकनी बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ असां कीअं था वञूं। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट इहे रिमार्क्स ॾिना। अवाम खे एतमाद में वठणु घुरिजे। दरख्वास्त गुज़ार जो इहो मौक़िफ़ हुयो। दरख्वास्त ग़ुलाम रहमान कुराई ऐं ॿियनि पारां दाख़िल कराई वई हुई।